ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा तो गुज़रियल हुकूमत IMF सां मुआहिदो ख़त्म कयो, असां वॾी मुश्किल सां मामला तय कया आहिनि। इहो चवणु आहे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो। वज़ीर आज़म जो वधीक चवणो हो त IMF जा समूरा शर्त मञी वरिता आहिनि। स्टाफ लेवल मुआहिदो अञा ताईं नाहे थियो। हुकूमत संभालण वक़्तु मुल्क मुआशी बहरान जो शिकार हो। ॿोॾ सबबि मुल्की मईशत खे $3 अरब जो नुक़सान थियो। वज़ीर आज़म जो वधीक चवणो त ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ वफ़ाक़ी हुकूमत $100 अरब ख़र्च कया। वज़ीर आज़म जो वधीक चवणो त उम्मीद आहे त नओं जाइज़ो मुकमल थियण बैदि जल्द मुआहिदो थी वेंदो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो वधीक चवणो त चीन भरपूर मदद ऐं मुआशी सहकार कयो। चीनी हुकूमत जी सपोर्ट इंतिहाई मददगार साबित थी आहे। 10 महीननि में करंट खसारे में 10 बिलियन जी घटिताई आई आहे। करंट खसारे में गुज़िरियल महीने में बहितरी आई आहे। गुज़िरियल हुकूमत IMF सां मुआहिदो ख़त्म कयो, असां वॾी मुश्किल सां मामला तय कया। वज़ीर आज़म जो वधीक चवणो हो त IMF जा समूरा शर्त मञी वरिता आहिनि। स्टाफ लेवल मुआहिदो अञा ताईं नाहे थियो। वज़ीर आज़म जो वधीक चवणो हो त हुकूमत संभालण वक़्तु मुल्क मुआशी बहरान जो शिकार हुई। ॿोॾ सबबि मुल्की मईशत खे $3 अरब जो नुक़सान थियो। ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ वफ़ाक़ी हुकूमत $100 अरब ख़र्च कया। उम्मीद आहे त नओं जाइज़ो मुकमल थियण बैदि जल्द मुआहिदो थी वेंदो।